नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे दारावाण में ख़बर ॾींदा हलूं त दारावाण में गुज़िरियल ॾींहुं सखर टाउनशिप में चोरी कयल कार टोयोटा नंबर ASJ 067 मॉडल 2009 मोटरवे ते पुलिस जे एडमिन ऑफिसर इंस्पेक्टर सैयद सबकत हसनैन ऐं संदसि टीम कामयाब कार्रवाई दौरान रोड़ी लॻ सांघे वटि हथ करे वरिती। मोटरवे पुलिस मूजिब कार लिफ्टर चोरी करे 50 फरार थी रहा हुआ, जंहिंखे बर वक़्त कार्रवाई खां पोइ गिरफ़्तार कयो वियो। कार लिफ्टर घोटकी डेरकी जो रवासी जवाबदार शाहरुख डार जे कब्जे में चोरी कयल कार समेत एक अदद 3 बोरल पिस्टल ऐं 10 गोलियों ऐं 1,88,000 रोक रक़म पिण हथ कई वई है। SSP मोटरवे पुलिस गुलाम सरवर भैयो मूजिब डिस्ट्रिक्ट पुलिस जे इतला ते हालाणी खां कोट सब्जल ताईं मोटरवे पुलिस तरफां चेकिंग जो सिलसिलो जारी रहियो। रोड़ी टूल प्लाज़ा वटि नाकाबंदी दौरान मोटरवे पुलिस कामयाब कार्रवाई कंदे चोरी कयल कार हथ करे वरिती, जॾहिं ते वधीक कानूनी कार्रवाई लाइ जवाबदार खे डिस्ट्रिक्ट पुलिस एयरपोर्ट थाणे हवाले कयो वियो। याद रहे त मोटरवे पुलिस तरफां हलंदड़ हफ़्ते कराची मलीर मां फुर कयल कार रानीपुर लॻ कामयाब कार्रवाई खां पोइ हथ कई वई है ऐं हिकु कार लिफ्टर खे पिण गिरफ़्तार कयो वियो आहे। होॾां मोटरवे पुलिस जे कामयाब कार्रवाई ते IG मोटरवे सैयद कलीम इमाम, एडिशनल IG मोटरवे साउथ ज़ोन डॉक्टर आफ्ताब अहमद पठान ऐं DIG मोटरवे सिंध मलिक मतलूब अहमद ऐं SSP मोटरवे सखर गुलाम सरवर भैयो कार्रवाई में हिस्सो वठंदड़ ऑफिसरनि खे शाबाश ॾींदे CC सर्टिफिकेट सां बि नवाज़ियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।